अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, कंदकोट मां असांजे तालका रिपोर्टर कुदरतला मीराणी जी रिपोर्ट मुताबिक़ कंदकोट भरिसां अरिड़हं ॾींहं अॻु लेडीज़ गैंग कराची पारां टैक्सी ड्राइवर राशिद भट्ट खे गाॾी सूधो कचे वारे इलाइक़े में दोखे सां घुराए अगवा कयो वियो हो। जंहिंजे अगवा जो इतला कश्मीर पुलिस खे मिलण बाद कश्मीर पुलिस पारां जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमाल कंदे ॾोहारियुनि जे मौजूदगी जी तस्दीक करण बाद SHO C सेक्शन कंदकोट सिकंदर अली पंवर ऐं पुलिस जे स्पेशल टीमुनि पारां पुलिस स्टेशन गबलो जे हदूद गाड़ी मोरी वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो थियो, जंहिंमें 18 ॾींहं अॻु कराची मां दोखे सां घुराए अगवा कयल टैक्सी ड्राइवर राशिद भट्ट खे गाॾी सूधो बाज़ियाब कराए वरितो आहे। जॾहिं त पुलिस दावा कंदे चयो आहे त ऑपरेशन दौरान ॾोह में मुलवस 2 औरतुनि समेत हिकु मर्द जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे, जिन जो तालुक़ु ओबावड़ो घोटकी सां आहे, जिन ड्राइवर खे कराची मां हिते किराए जे बहाने सां आणे अगवा कयो हो।